FI-PTI बानी जे अकाउंट तां शेख मुजीबुर रहमान जी वीडियो अपलोड थियण वारे मामले ते उमर अयूब, बैरिस्टर गौहर खान ऐं रऊफ़ हसन खे बि नोटिस जारी करे छॾिया। टई अॻुवाण अंगारे ॾींहुं तलब FI नोटिस PTI बानी जे एक्स अकाउंट्स जे गैरकानूनी इस्तेमाल ते जारी कया। नोटिस जे मतन में चयो वियो आहे त PTI बानी जे एक्स अकाउंट तां रियासत ऐं इदारनि ख़िलाफ़ अवाम खे भड़काइण जी कोशिश कई वई। PTI बानी जे ऑफिशियल अकाउंट सां अवाम में ख़ौफ़ ऐं बेचैनी पकड़जण जो ख़दशो आहे त अवाम खे रियासत ऐं इदारनि ख़िलाफ़ कानून हथ में खणण ते भड़काए सघिजे थो। PTI बानी खे अॻु ई नोटिस जारी थियल। अॻूणो सदर आरिफ अलवी बि PTI बानी जे 1971 बाबति थियल ट्वीट जी हिमायत में मैदान ते अची वियो। आरिफ अलवी कराची में तकरीब खे ख़िताब कंदे चयो त PTI बानी महमूदुर रहमान कमीशन जी रिपोर्ट पढ़ण जी सलाह ॾिनी। उन में कहिड़ी गदारी आहे? छा महमूदुर रहमान जी कमीशन पढ़ण गदारी आहे? PTI बानी सां ॻाल्हियूं थियण घुरिजनि। बग़ावत खे छॾियो, तकरार घटायो ऐं ट्वीट डिलीट कयो। वफ़ाक़ी हुकूमत हिकु भेरो ॿीहर PTI खे ॻाल्हियुनि जी दावत ॾेई छॾी। वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक PTI ते तनक़ीद कंदे चयो त असां सां ॻाल्हियूं न कंदा त छा भितियुनि सां ॻाल्हियूं कंदा? अवां एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं करणु चाहियो था या अमरीका सां? असां कंहिंखे गद्दार नथा चऊं, सिर्फ़ सियासी पार्टी सां ॻाल्हियूं करणु चाहियूं था। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुसद्दिक़ मलिक चयो त वज़ीर आज़म जा 3 वॾा हदफ़ आहिनि। जन मां पहिरियों महांगाई में घटिताई आहे। अहिड़ा केस लाइव नथा ॾेखारे सघजनि जिन में सियासी या ज़ाती मक़सद हुजनि। PTI बानी पहिरियां नेर तरमीमुनि जी मरकज़ी केस में हिकु ॾींहुं बि पेश न थियो। अदालत खे शक हो त केस जी लाइव नशरियात दौरान सियासत ते ॻाल्हि ॿोल थी सघे थी ऐं उहो शक उन वक़्तु दुरुस्त साबित थियो जॾहिं PTI बानी सियासी ॻाल्हियूं शुरू कयूं। सुप्रीम कोर्ट नेर तरमीमुनि वारे केस जी कार्रवाई लाइव नशर न करण बाबति लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो। अदालत फ़ैसिले में वधीक चयो आहे त PTI बानी केस खां हटी करे आम चूंडुनि ऐं जुडिशियल कमीशन जी ॻाल्हि कई। सुप्रीम कोर्ट खे ज़ाती या सियासी मक़सदनि लाइ इस्तेमाल नथो करे सघिजे। अवामी मुफ़ादनि जो मामिलो न हुजण सबब केस लाइव नशर करण बाबति ख़ैबर पख्तूनख्वा जे एडवोकेट जनरल जी दरख़्वास्त रद्द कई वई। जस्टिस तरमीनुल्लाह फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो। भारतीय लोक सभा जी चूंडुनि जे गैर हतमी नतीजनि में हुक्मरान जमायत BJP के सर सियासिन अपोजिशन एताद ॿिए नंबर ते हेल ताईं आयल गैर हतमी नतीजनि मूजिबि लोकसभा जे 543 सीट्स मां 254 ते BJP के सर सीट, मुखालिफ़ धुर एताद खे 132 सीटूं मिली सघियूं। 543 मां 272 सीटूं खटींदड़ जमायत हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में अची वेंदी। हुकुमरान एताद जी कामयाबी जी सूरत में मोदी लाॻीतो टियों भेरो भारत जो वज़ीर आज़म बणिजी वेंदो। पेट्रोल जी क़ीमत में मामूली घटिताई कंदड़ वफ़ाक़ी हुकूमत महांगाई सटियल अवाम मथां बिजली किराए छॾी। नेपरा डिस्कोज़ लाइ बिजली जे फी यूनिट क़ीमत में ₹3.28 वाध करे छॾी। बिजली जी क़ीमत में 3 माही एडजस्टमेंट ते वाध कई वई। सेंट्रल पावर परचेजिंग एजेंसी अप्रैल जे फ्यूल एडजस्टमेंट में इज़ाफ़ो घुरियो हो। पंजाब CG ऐं TP लिंक किनाल ज़रिए सिंध जे हिसे जो 31,000 क्यूसेक खां वधीक पाणी चोरी करण लॻो। CG लिंक किनाल ज़रिए 19,000 ऐं TP लिंक किनाल ज़रिए 12,000 क्यूसेक पाणी जी चोरी। ॿिन्ही किनालनि ज़रिए पंजाब पारां पाणी चोरी करण बावजूदि सिंध जो आपाशी खातो ख़ामोश तमाशाई बढ़ियल, को तरफ़ न वरितो वियो।
केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर खे 9 मई जो मरकज़ी जवाबदार करार ॾेई छॾियो। फैसल करीम कुंडी चयो आहे त पीटीआई ग़लतियुनि ते माफ़ी वठे त ॻाल्हियुनि लाइ तयारु आहिनि। सियासी माण्हुनि खे सियासतदाननि सां ई ॻाल्हियूं करणु घुरिजनि। उमीद त वफ़ाक़ केपी जे अवाम जा मसइला हल कंदो। पीर पागारे जी सदारत हेठि जीडीए जो इजलास। सिंध में लाक़ानूनियत अमन अमान जी ख़राब सूरताल, क़तल थियल साफ़िन जा कातिल गिरफ़्तार न थियण ऐं महांगाई दौरान मामलनि ते गौर वीचार। राजा हाउस कराची में जारी इजलास में पीर सदरुद्दीन शाह, मुज़फ़र अली शाह, गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं सैयद ज़ैन शाह समेत ॿियनि अॻवाननि जी शिरकत। सिंध में सिस्टम ज़रिए करप्शन कंदड़ कामोरनि खे खुलियल छूट। रेवेन्यू खाते में रिकॉर्ड साड़े सरकारी ज़मीनूं विकिणंदड़ ऐं 3.25 अरब रुपयनि जी कणक ख़राब ॼाणाए मार्केट में खपाईंदड़ खुराक खाते जे कामोरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थी। सीएम IIT जी जांच रिपोर्ट बि रदी टोकरी हवाले। रिकॉर्ड साण बाद जाली एंट्रीज़ ज़रिए मंगोपीर में 5000 एकड़ सरकारी ज़मीन बिल्डर्स ऐं ख़ानगी माण्हुनि हवाले कंदड़ कामोरनि खे बचाइण जूं कोशिशूं। बरसाती बोर्ड खे बहानो बणाए अरबे रुपयनि जी कणक खपाईंदड़ कामोर बि पकड़ खां जा। खुराक खाते जे सूबाई वज़ीर जाम खान छोरो KTN न्यूज़ जे प्रोग्राम दी मिरर में ॻाल्हाईंदे चयो त कैसे सीएम IIT जी रिपोर्ट अञा न मिली आहे। रिपोर्ट मिलंदी त कार्रवाई थींदी। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते खुराक खाते में करप्शन कंदड़ कामोरनि खे ॿीहर पोस्टिंग न ॾिनी वेंदी। इस्लामाबाद पुलिस वियतनामी सफ़ीर जी गुम जणायल घरवारी खे हथ करे वरितो। इस्लामाबाद पुलिस मूजिबि वियतनाम जे सफ़ीर जी घरवारी स्पोर्ट्स क्लब F9 पार्क में मौजूद हुई, जंहिंखे हथ करे मुड़ुस समेत घर मोकिलियो वियो। घरू वज़ीर IG इस्लामाबाद सां राब्तो करे वियतनामी सफ़ीर जी घरवारी जी ॻोल्हा लाइ क़दम खणण जी हिदायत कई हुई। सिंध समेत समूरे मुल्क में गर्मी जो ज़ोर बरक़रार। लाड़काणो, सखर, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर ख़ास ऐं कराची डिवीज़न में सख़्त गर्मी सबब शहरी परेशान। बिजली जी बंदिश बि सिंध वासियुनि जा इंज वधाए छॾिया। हैदराबाद में एस्को जा 23 फीडर्स बंदि। घारो, मीराबाद, पिथोरो, सकरंड ऐं ॿियनि इलाइक़नि में बदतरीन लोड शेडिंग। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में शहीद जान मोहम्मद मर ऐं नसरुल्लाह गडाणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मुज़ाहिरा। कश्मोर, सकरंड, फुलजी स्टेशन, मेहड़ ऐं ॿियनि शहरनि में कलम धड़नि जा मुज़ाहिरा ऐं धरना। कलम धड़नि चयो आहे त शहीद जान मोहम्मद मर ऐं शहीद नसरुल्लाह गडाणी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। धाबेजी जे सनती ज़ोन में 35 एकड़ ज़मीन ते कब्ज़ाखोरनि डेरा जमाए छॾिया। ज़िले इंतिज़ामिया ख़ामोश तमाशे बणियल। रेवेन्यू अमले जी मिली भगत सां कब्ज़ा माफ़िया 35 एकड़ सरकारी ज़मीन ते कब्ज़ो करे कची आबादी जे नाले ते फ्रॉड वारी हाउसिंग स्कीम जो कमु ॿीहर शुरू करे छॾियो। ज़िले इंतिज़ामिया ज़मीन सरकारी डिक्लेयर करे बोर्ड लॻारायो हो। कब्ज़ा माफ़िया बोर्ड ड्राहे भित अॾण जो कमु शुरू करे छॾियो। सुञाण धुरियुनि मुतालबो कयो आहे त कब्ज़ाखोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। कुंभ जो ॻोठ नवाब खान वसाण में नींगरी सां मुबैना ज़्यादती। मुतासिर धुर जो एहतिजाज। मुबैना ज़्यादती जो शिकार 12 वरियनि जी नींगरीअ कुटुंब समेत एहतिजाज कयो। संदसि मर्द जो चवणु आहे त बासर गुलाम शबीर नींगरी सां ज़्यादती कई आहे। पुलिस केस दाख़िल नथी करे इंसाफ़ कयो वञे। सखर में ठगनि जो टोलो ATM कार्ड ज़रिए शहरी खे 1 लख रुपयनि जो चूनो हणी वियो। KTN न्यूज़ वारदात जा CCTV फुटेज हथ करे वरिता। शहरी जो चवणु आहे त ATM मां पैसा कढाइण वियुसि त 3 माण्हू मौजूद हुआ, जन कोड नोट कयो ऐं मुंहिंजे अकाउंट मां 1 लख रुपया कढी विया।
भारत में गर्मी जो ज़ोर बरक़रार। नई दिल्ली में हीट स्ट्रोक सबब 2 ॾींहनि दौरान 115 ॼणनि जे फौतण जी तस्दीक थी वई। रुगो नई दिल्ली में 80 ॼणा हीट स्ट्रोक सबब हयाती विञाए वेठा। भारतीय रियासत ओडिशा, बिहार, उत्तर प्रदेश ऐं ॿियनि रियासतुनि में 33 ॼणा हीट स्ट्रोक सबब फौत थिया। गर्मीअ सबब वधीक फौतगियुनि जो ख़दशो। T20 वर्ल्ड कप जो दंगल सुभाणे खां अमरीका में शुरू थींदो। पहिरीं मैच अमरीका ऐं कैनेडा जी टीमुनि विच में खेॾी वेंदी। ॿी मैच में वेस्ट इंडीज़ ऐं न्यूगनी जूं टीमूं मुहाड़ो अटकाईंदियूं। पाकिस्तान में मुक़ररु अमरीकी सफ़ीर डोलन ब्लूम चयो आहे त पहिरियों भेरो अमरीका क्रिकेट जी मेज़बानी करे रहियो आहे। पाकिस्तान में क्रिकेट खे घणो पसंदि कयो वेंदो आहे। बाबर आज़म सां गॾु अमरीका पहुतल पाकिस्तान टीम खे भलीकार कयां थो। उमेद आहे त ॾिसंदड़नि खे टूर्नामेंट भरपूर मज़ो ॾींदी। PCB T20 वर्ल्ड कप लाइ तरानो जारी करे छॾियो। अली अज़मत, आरिफ लोहार ऐं निहाल वसीम पारां ॻायल तराने में क़ौमी टीम जी हिमत अफ़ज़ाई कई वई। ऐं भारतीय अदाकारा रदीमा पंडित ऐं क्रिकेटर शुभमन गिल सां शादी जूं ख़बरूं। अदाकारा शादी जी अफ़वाहुनि ते परेशान थी वई। भारतीय मीडिया मूजिबि रदीमा पंडित ऐं शुभमन गिल हलंदड़ साल दिसंबर में शादी करे रहिया आहिनि। रदीमा पंडित रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त शादी त परे जी ॻाल्हि, हू शुभमन गिल खे सुञाणे बि नथी। शादी कंदी अॻुवाट सभिनी खे ॿुधाईंदी।